वगण मां ख़बर ॾींदालो सिंध पुलिस जी ट्रेनिंग याफ़ता बतौर स्पेशल प्रोटेक्शन यूनिट में भर्ती कल आर्मी जे रिटायर्ड नौजवाननि जी जबरी बरतरफ़ी खिलाफ़ मुलाज़िमनि जो एहतिजाजन सोशल मीडिया ते वॾी मुहिम शुरू जॾहिं त जबरी तरफ़ी करण खिलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में बैनर्स लगाया विया। वक़्त जे हुक्मराननि असां खां रोज़गार खसियो वियासीं, फाकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारियूं था, नोटिस वठी बहाल करण जो मुतालबो। उन सिलसिले में आशिक़ अली मोगेरी, एजाज़ तनियो, सजाद मक्सी, गुलाम रसूल बिलेदी ऐं ॿियनि चयो त असीं सी पैक ते मुलाज़मत कंदा हुआसीं, हाणे असां खे रुलायो पियो वञे। असां वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त करण समेत क़ौम जी ख़िदमत कई आहे। असांजा जाइज़ मुतालबा आहिनि त असां खे फ़ौरन सिंध फसी पैक ते बहाल कयो वञे, ॿी सूरत में समूरी सिंध में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।